माण्हू कंदा नमाज़ रोज़ा पर असां इहे रोज़ा ऐं नमाज़ूं कयासीं त पंहिंजे वतन पंहिंजे क़ौम पंहिंजे वचन जे मुस्तक़बिल जे ऐं उन्हनि जे तालीम जे लाइ जेको सॼो सिंध में टूर कयोसीं ऐं उहे मफ़रेट हथ हथ में माण्हुनि खे विरायासीं उहे अॼु शायदि आहिनि त हीअ हाणे जेका हींअर वरी जेका थोरो रिवोल्यूशन अचे थी जेका शागिर्द जी जदोजहद जूं काफ़ी विगूट ठहियूं आहिनि हिकिड़ी हींअर ठही आहे जेका सिंधू नवाज़ गांगरो हुनजी अॻुवाणी करे रही आहे ख़ुशी थी थिए त सिंध जो नौजवान तबिको हाणे जेको असां ते इहे लेबल लॻल हुआ त सिंध जा नौजवान हाणे तबाह थी विया सिंध जा नौजवान काफ़ी कल्चरल में कल भी कॉमरेड इंडिया ये जेके सॼो ॾींहुं नाच वॼंदा हुआ यूनिवर्सिटी में उन्हनि खां पोइ तालीम ख़तमु थी वई हाणे इहा क़ौम ख़तमु थी वई हाणे इहा क़ौम कुझु नथी करे सघे पर हाणे जेका लाट भरी आहे जेका रोशनी थी आहे इल्म जी नौजवाननि जी ऐं हर मैदान ते नौजवान नज़र था अचनि इन्हनि में असांखे लखे उमेदूं आहिनि लखे आसरा आहिनि असांजो वक़्तु को गुज़रियो को वींदो गुज़िरी पर लतीफ़ वारी ॻाल्हि त रोज़ा नमाज़ूं ई थोरो चङो कमु पर उहो को ॿियो फ़हम जंहिंसां फसिले पिरी हले असांजो फ़हम असांजी इबादत असांजा रोज़ा असांजी नमाज़ूं असांजो सभु इहो आहे त असां पंहिंजे आईंदे मुस्तक़बिल खे इल्म जे तालीम जे रोशनी सां मालामाल करण में पंहिंजो किरदारु क़ौमी फ़र्ज़ सम्झी इंसानी फ़र्ज़ सम्झी उन्हनि खे उन्हनि लॻनि सां लाहियूं जेको जंहिं शइ खां हू महरूम कया विया आहिनि असांजे हुकुमराननि ते छो छॾियूं था सॼो ॾींहुं छॾींदा आहियूं पर उन्हनि उनखे आउं तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां बिटशा जो मेलो हो उते सरदार शाह कई तकरीर जॾहिं अन खां पहिरीं जॾहिं आयो हो एड्रेस होटल में त मूं हुनखे चयो हो त असीं सभु जेकी तूं असेंबली में ॻाल्हाईंदो आहीं त असीं सम्झंदा आहियूं अॼु जो अॼु सिंध बदल थी वई उनजो जवाबु हुन मूंखे हींअर बिटशा ते ॾिनो मूंखे चई त तव्हां सम्झो असां जेके मिनिस्टर आहियूं या जेके इक़्तिदार ते वेठल आहियूं कुर्सी ते वेठल आहियूं असीं बि तकरीरूं उहे कंदा आहियूं जंहिंसां असांजी वात जी टेस्ट चेंज थिए हाणे जेके मिनिस्टर इहो था सोचनि त असांजी वात जी टेस्ट चेंज करण लाइ असांखे रुॻा ॾटा ॾियणा आहिनि ॿियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि अमली का बि शइ न आहे करणी त उन मुल्क जो नौजवान पाण पंहिंजी वाटूं ठाहींदो पाण पंहिंजा रस्ता ठाहींदो पाण पंहिंजा लॻ ठाहींदो सिंध जूं माउरूं सिंध जूं नियाणियूं जिन जूं माऊं शेणियूं ऐं मौत करण लाइ बीहणियूं वॾो वॾो ऐं साथियो इमाम इन्क़लाब जा अचो पाण पंहिंजे माउरुनि जे साए में पंहिंजे पीअरनि जे साए में लॻन लॻ छॾे सुठियूं वाटूं वठूं त जीअं जेको सिंध जी माण्हुनि ते जेको लेबल लॻल आहे त इहे जाइ ऐं गुॾी बेवकूफ़ क़ौम आहे मुशरफ जहिड़ा ॿिया ॿिया इलाही लेबल लॻाए विया पर उन्हनि लेबलनि खे सभिनी खे थुले ऐं बहितर मुस्तक़बिल जे लाइ ऐं ईंदड़ वक़्त जे लाइ ही नौजवान जेके आहिनि इन्हनि जो वरी जेको नसीब थींदो उन्हनि जे लाइ सिंध में कहिड़ी वाट हूंदी उन्हनि जे लाइ कहिड़ा दग हूंदा उन्हनि जे लाइ कहिड़ी रोशनियूं हूंदियूं स्कूल सिंध जी तालीम हिकु शइ हुजे जंहिंजे लाइ रोइजे हिते त रोज़ सुबुह जो उथूं था तव्हां यकीन कंदो अख़बार ॾिसण ते दिलि न थींदी आहे फेसबुक ॾिसण ते दिलि न थींदी आहे त अलाए कहिड़ी ख़तरनाक ख़बर ॿुधंदासीं या अलाए कहिड़ी ख़तरनाक ख़बर खे मुंहुं ॾियणो पवंदो सो सिंध जो सही समूरी सिंध जो असांखां वधीक उन्हनि बलोचन वीचारनि जो तमामु बुरो हाल आहे पर असीं खणंदासीं पंहिंजे हाल खे त जीअं असां उहे शयूं कयूं जीअं हिकिड़े हुन चयो आहे शायदि त वण था मेवो कनि पाण न खाइनि पंहिंजो पथर लथर धूणिया छापड़ियूं दार सहन फिरियो था फर कनि नियत मुताबिक़ पंहिंजे त असां पंहिंजी नियतुनि मुताबिक़ पंहिंजे क़ौमुनि जी नुमाइंदगी करियूं था जस अवामी जमहूरी पार्टी खे जेका थोरे वक़्त में उन्हनि वॾी पार्टियुनि खे जेके पाण खे अलाए छा छा 50-50-60 साल सियासतूं करे ऐं बाक़ाइदे आउं सम्झां थी सिंध जे तरफ़ां ई पाकिस्तान जो वजूद बि ठहियो इहे सभु शयूं जेके थियूं पर असांजे नौजवान खे उहो लाभ कोन मिली सघियो जेको हुननि खे मिलणु खपंदो कल्ह मूं वटि मूवी आई आहे फ़क़ति शख़्सी नारे खां सवाइ हुननि वटि को मक़सदु कोन्हे का ॻाल्हि कोन्हे अवामी जमहूरी पार्टी उहा वाहिद पार्टी आहे जंहिं वटि को शख़्सी नारो न आहे फ़क़ति अवाम जिए तालीम जिए इंसाफ़ जिए सिंध जिए इहे शयूं जॾहिं कंदासीं त
तो यकीनन असां अॻिते हली पंहिंजे क़ौम पंहिंजे मुल्क जो मुस्तक़बिल रोशन कंदासीं। असां उम्मीद था करियूं नौजवाननि में, उम्मीद था करियूं हीअ असांजी ताक़त आहे, हीअ असांजी कुवत आहे। असांजो उन्हनि खे चवणु आहे त तालीम जे टाइम ते तालीम हासिल करियो, इल्म जे टाइम ते इल्मु पंहिंजो हासिल करियो। यूनिवर्सिटी जे अंदरि भले सियासत उहे न थियणु खपनि ऐं भले शागिर्द यूनियनूं बहाल थियणु खपनि जंहिंजी घुर पई हले अॼुकल्ह, पर तालीमी इदारनि खां ॿाहिरि जेको तव्हांजो टाइम आहे उहो तव्हां पंहिंजे मुस्तक़बिल, पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम, पंहिंजी धरती ऐं पंहिंजे हींअर वॾो हिकिड़ो आऊं हिकिड़ी ॻाल्हि ते लीड कंदी आहियां। 1 डिसेंबर पियो अचे कल्चरल डे, जंहिंजे लाइ सॼी दुनिया नाचे हुजंदी। ऐं सम्झां थी कल्चरल डे हिकु न हुजे, रोज़ असांजो सिंध जो कल्चर जेको आहे, कल्चर जो नालो इहो कोन्हे त असां सिंधी ड्रेसूं पाए रोज़ डांसूं करे ऐं पंहिंजो कल्चर डे मल्हायूं। कल्चर जा हज़ारे फ़र्क़ आहे, पर आउं पंहिंजे दिलि में अंदर में हिकिड़ी इहो सोच रखां थी ऐं शेयर करियां थी सभिनी साथियुनि सां त 1 डिसेंबर असां उन्हनि न्याणियुनि जा नाम कंदासीं जेके बेगुनाह पुसी वियूं आहिनि, जेके बेगुनाह कतरे आम थी वियूं आहिनि, जिन न्याणियुनि ते लेबल लॻाए उन्हनि जो रुॻो जिन्सी पासा ॾेखारे ऐं उन्हनि खे रुॻो शयूं ॾेखारे उन्हनि खे बदनाम कयो पियो वञे। ऐं जेके यूनिवर्सिटी में न्याणियुनि सां दादियूं थियूं थियूं या उन्हनि खे हिरासा कयो वञे थो, उहे न्याणियूं जीअं नमरता जहिड़ियूं ऐं ॿियूं हज़ारे अहिड़ियूं न्याणियूं जेके सिंध में टारगेट थियूं थियनि, असां 1 डिसेंबर जो ॾींहुं ॾाढो उन्हनि जे नाम कंदासीं सिंधी तंज़ीम पारां। पोइ ॾिसंदासीं त जेको प्रोग्राम ठहियो उनखे पेश कंदासीं। तंहिंजे करे फ़क़ति हिकिड़ो आख़िरी शेर, हीअ फूक सने वार खां खंजर खां तिखी आहे, हीअ फूक थदी हीर खां थर खां तिखी आहे, उहा मन जे मुखां मन में सुठी पई आहे मगर जे ये क़ौम थी पई त पोइ मशर खां तिखी आहे। जी के माण्हू तारीख़ थियनि था, के माण्हू तारीख़ थियनि था, घायल धरतीअ जे सीने तां अहिड़ी गहरी चीख थियनि था या दुनिया खे बदिलाए थी ऐं क़ौमुनि खे जगाए थी। साथियो, ज़िंदा ऐं मुहज़िब क़ौमूं पंहिंजी तारीख़